खेरपुर नथन शाह में गोठ सदर आलेवाल पीएस फरीदाबाद जे रहवासिन हाकिम अली, एजाज अली पंवर, फयाज अली पंवर जो पुलिस जी ज़ाब्ते बासर फैज़ मोहम्मद, अता मोहम्मद बशीर अल्हा रखियो, राजा नेक मोहम्मद खिलाफ़ एहतजाज कयो। उन मौक़े ते हिननि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त ॻोठ जे भरिसां बासर पाणीअ जी खॾ मथां वेहण तां मना करण ते असां मथां ऐं असांजे औरतुनि ऐं ॿारनि मथां घर में घिड़ी तशद्दुद कयो आहे। हुननि वधीक चयो त एजाज अली पंवर खे मथे ऐं बाह में कुहाड़ो जा धक हया विया आहिनि, जंहिंजे करे हिकु बाह भॼी पई आहे। हुननि दाहींदे चयो त पुलिस कूड़ी FIR दाख़िल कई आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त SHO अब्दुल क़यूम खोसो गिरी रिश्वत वठी हाकिम अली, मोहम्मद सिद्दीक़, एजाज, एहसान, मुजाहिद ऐं जुमन मथां कूड़ी FIR दाख़िल कई आहे। हुननि चयो त असां पोरियत मिसकीन आहियूं, अंदेशो आहे त बासर असां सां विढ़ंदा ऐं हथियार खयों घुमंदा वतन था, पर फरीदाबाद पुलिस ॾोहारियुनि जे साथारी बणियल आहे। जॾहिं त हुननि मुतालबो कयो त असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं असां DIG हैदराबाद SSP दादू खां इंसाफ़ जो मुतालबो कयूं था। ॿी सूरत में SSP दादू ऑफिस अॻियां एहतजाज कयो वेंदो। बरकत अली चांडियो, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़, खेरपुर नथन शाह।